नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्त है खैबर मां खबर ईंदान पीपल्स पार्टी अगवान टाउन खैबर जे साबका वाइस चेयरमैन मरहूम जावेद अहमद मेमून जो चालियो खैबर शहर में थी गुजरो। चाले जी तकरीब मरहूम जी रिहाइश गाह ते कुरान ख़वानी सां कई वई, जॾहिं त मरहूम जावेद अहमद जे भाइरनि हफीज़ुल्लाह मेमून, अबू बकर मेमून, मुर्तज़ा मेमून ऐं मरहूम जे दोस्तनि मास्तर वली मोहम्मद, शोक अजीज गुल, खैबर मोहम्मद खान, बच्चो कामरेड सफर मला ऐं शहर जे ॿियनि मोअज़िज़नि मरहूम जावेद अहमद मेमून जे क़बर ते गुलनि जूं चादरूं चाढ़े ऐं मरहूम जी मग़फ़िरत लाइ बारगाह इलाही में दुआ पिणु घुरी वई। उन मौक़े ते मरहूम जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात फी सबीलुल्लाह पिणु कयो वियो। उन मौक़े ते मरहूम जावेद अहमद मेमून जे भाइरनि ऐं दोस्तनि इहो वचन कयो त मरहूम जे मिशन खे जारी रखंदासीं, ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि जे बग़ैर कंहिं लालच ते ख़िदमत कंदासीं ऐं पीपी जो पैगाम घर घर पहुंचाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।